रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में इमदाद अली ओडो अव्हांखे भलीकार चवां थो। सामाईन, अॼोके प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में मिसिंग पर्सन्स जी बाज़ियाबी मुतलिक़ जेके ख़बरूं आहिनि, इन सां गॾोगॾु इस्लामाबाद में कराची वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज लाइ जेका शागिर्दनि पारां कैंप लॻाई वई हुई, उन्हीअ जी मुकमिल कार्रवाई अॼोके प्रोग्राम में शामिल आहे। इन दौरान थियल जलसे जी कार्रवाई बि अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासूं। सीनियर सहाफ़ी, लेखक ऐं अदीब दस्तगीर भट्टीअ जो कराची ऐं इस्लामाबाद वारी सूरत हाल ते लिखियल कालम ऐं सिंध तोणे इस्लामाबाद में थियल एहतजाज जूं बि ख़बरूं शामिल आहिनि। हैदराबाद मां ख़बर आहे त सिंध में खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबी ऐं इंसानी हक़नि जी लताड़ ख़िलाफ़ 26 मई छंछरु ॾींहुं हैदराबाद में ह्यूमन राइट्स कोऑर्डिनेशन कमेटी जे प्लेटफॉर्म तां ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी कैंप लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अहिड़ो फ़ैसिलो इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ अॻुवाणनि काल्ह सेंटर फॉर सिटीज़न ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाण जामी चांडियो जी ऑफिस में सॾायल गॾिजाणी में कयो। गॾिजाणी में सेंटर फॉर सिटीज़न्स ऐं सिविल सोसाइटी जे डायरेक्टर जामी चांडियो, पाकिस्तान में इंसानी हक़नि वारी कमीशन हैदराबाद जे कोऑर्डिनेटर डॉक्टर अशू थामा, अवामी वर्कर्स पार्टी जे सदर बख्शल थलो, प्रोफेसर इमदाद चांडियो, सहाफ़ी फारूक सूमरो, महेश कुमार, पुनल सारियो, लेखक मंज़ूर थहीम, जावेद इकबाल लाड़िक, नसीम जलबाणी, मसरूर शाह, मेहराण मेमण, ज़ाहिदा ॾेथो, चेतन मेंघवाड़, इंसानी हक़नि वारी कमीशन जे मेंबर अमजद पलीजो ऐं ॿियनि शिरकत कई। इन ई मौक़े ते डॉक्टर अशू थामा ॻाल्हाईंदे चयो त इंसानी हक़नि जे हवाले सां इहा कैंप फ़क़ति छंछरु ॾींहं ताईं महदूद हूंदी, पर सिंध में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी ताईं इहा जदोजहद जारी रहंदी, जंहिंमें सिंध जे डिवीज़नल हेडक्वार्टरनि में एहतजाज करण सां गॾु कराची में बि भरपूर एहतजाज कयो वेंदो। हिन ॿुधायो त एहतजाज जी कामयाबी लाइ सभिनी सियासी पार्टियुनि, बार, डॉक्टरनि, उस्तादनि ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे अॻुवाणनि सां मुलाक़ातूं करे खेनि शामिल कयो वेंदो, जंहिं लाइ कमेटी ठाही वई आहे। एहतजाज में कराची ऐं लाहौर मां बि इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ माण्हुनि जो वॾो अंग शामिल थींदो। इस्लामाबाद मां ख़बर आहे त इस्लामाबाद पुलिस गुम कयल शहरनि जी बाज़ियाबीअ लाइ सिंधी शागिर्दनि जी कैंप पटे छॾी आहे। शागिर्दनि खे गिरफ़्तार करणु, केस दाख़िल करणु ऐं यूनिवर्सिटी बदर करण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं, जॾहिं त पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट जो अॻुवाण मंज़ूर पश्तीन पिणु एहतजाज कंदड़नि वटि पहुतो। काल्ह इस्लामाबाद में मेहराण स्टूडेंट्स काउंसिल तरफ़ां नेशनल प्रेस क्लब इस्लामाबाद जे आॾो गुम थियल शहरनि जी बाज़ियाबीअ लाइ एहतजाजी कैंप क़ाइमु करे एहतजाज कयो वियो। एहतजाजी कैंप ते सुबुह खां ई इस्लामाबाद इंतिज़ामिया, पुलिस ऐं ॻुझनि इदारनि वारा शागिर्दनि खे कैंप पटे एहतजाज ख़तमु करण लाइ चवंदा रहिया। इस्लामाबाद जो मुक़ामी मजिस्ट्रेट बार बार शागिर्दनि सां ॻाल्हाए खेनि एहतजाज ख़तमु करण जी सलाह ॾींदो रहियो, जॾहिं त इस्लामाबाद जो SSP बि कैंप ते पहुतो। इन ई खां पोइ मुख़्तलिफ़ एजेंसियुनि वारा बि कैंप ते अची शागिर्दनि जा नाला नोट कंदा विया। होॾां मेहराण स्टूडेंट्स काउंसिल जे शागिर्दनि बलोच, पश्तून ऐं सराइकी काउंसिल सां गॾिजी हिकु ॾींहुं अॻु इस्लामाबाद में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करण खां पोइ प्रेस क्लब आॾो कैंप क़ाइमु कई वई हुई। 3 कलाकनि जी कोशिशुनि खां पोइ जॾहिं इस्लामाबाद इंतिज़ामिया शागिर्दनि खे कैंप तां उथारण में नाकाम थी त पुलिस ख़ेमो उखेड़े छॾियो। पुलिस जे वॾे लश्कर शागिर्दनि जी मौजूदगी में कैंप खे उखेड़े
पुलिस मोबाइल में खणी हली वई, जॾहिं त शागिर्द पुरअमन नमूने एहतजाज कंदे गुम कयल शहरनि खे कानून मूजिबि अदालतुनि में पेश करण जी घुर कई। इन ई मौक़े ते काउंसिल अॻुवाण सनाउल्लाह चांडे चयो त असांजो एहतजाज पुरअमन आहे। सुबुह खां पोइ पुलिस ऐं इंतिज़ामिया कैम्प पटण लाइ धमकियूं ॾींदी रही आहे। हिन चयो त असांजो आइनी मुतालबो आहे त सिंध मां जेतिरनि बि शहरनि खे जबरी नमूने गुम कयो वियो आहे उन्हनि खे फौरी तौर ते अदालतुनि में पेश कयो वञे। ॿिए तरफ़ राति देर ताईं इस्लामाबाद में गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाज जारी रहियो। इन मौक़े ते अवामी जमहूरी पार्टी इस्लामाबाद जे मोहम्मद कासिम मीरजत ॻाल्हाईंदे चयो त हीउ एहतजाज असांजो हक़ आहे। असांजे बचनि खे खंभियो पियो वञे। असां सियासी पार्टियुनि खां मतभरा थी एहतजाज करे रहिया आहियूं। असां हिन तहरीक में गॾु आहियूं। अवामी वर्कर्स पार्टी जी अॻुवाण असमत शाहजहान चयो त सिंध में गुमशुदगियुनि ख़िलाफ़ तहरीक में असां गॾु आहियूं। ही मज़ामती तहरीकूं जारी रहणु घुरिजनि। वुमेन डेवलपमेंट फोरम जी अॻुवाण अरूज ज़ोहरा चयो त असांखे एहतजाज तेसिताईं जारी रखणु घुरिजे जेसिताईं मुतालबनि खे मञता नथी मिले। बलूचिस्तान खां आयल हज़ारा कम्यूनिटी जी अॻुवाण जलाल हैदर चयो त दुनिया जानवरनि जी बहितरी लाइ कानून पई ठाहे, पर हिते असांजा माण्हू खंभिया पिया वञनि। सिंध मां माण्हुनि जी गुमशुदगी बंदि कई वञे। जेके माण्हू गुम आहिनि उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो वञे। ॿिए तरफ़ गुम थियलनि जी बाज़ियाबीअ लाइ सॼे सिंध में एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि सख़्तु एहतजाज कंदे घुर कई आहे त सिंध मां खंभियल क़ौमी कारकुननि खे फौरन आज़ादु करे उन्हनि जी बाज़ियाबीअ लाइ हलंदड़ एहतजाज ते रियासती ॾाढ फौरन बंदि कयो वञे। मिलियल तफ़सील मूजिबि बाड्रे में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि कराची प्रेस क्लब अॻियां गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ एहतजाज कंदड़ सिंध जी बहादुर नियाणियुनि जी तज़लील करण ख़िलाफ़ कामरेड कादिर बिरोही, असगर नूनारी, मुनवर नूनारीअ जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो। कंदकोट में सिविल सोसाइटी जे वकील अब्दुल गनी बिजाराणी, आकाश मुस्तफ़ा, इमदाद खोसो, बशीर मीराणी, लाड़काणो में डिस्ट्रिक्ट बार जे वकीलनि एडवोकेट आसमा अबड़ो, रफ़ीक अबड़ो, इशरत अब्बास, गौस अली शाह, महबूब अली भट्टी, नौशाद अली ट्रगड़, अकबर ॾहर, सूफ़ी फ़कीर में जसकम जे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी अरबाब भील, गुल मुनीर राजड़, SUP अॻुवाण आफ्ताब राजड़, जानण सिंधी, कोटड़ीअ में डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरोएट, कोटड़ी आॾो, यूसुफ खुंवारो, रहमान मंगरियो, सैफ जतोई, शमशाद मीणो, फरहान मंगरियो, जानी पंवर ऐं ॿियनि बुख हड़ताल कई, जिते अॻुवाणनि चयो त हिकु त रियासती ॾाढ करे असांजा माण्हू खंभे गुम कया पिया वञनि। ॿिए तरफ़ वरी जॾहिं उन्हनि जी बाज़ियाबीअ लाइ पुरअमन एहतजाज कयूं था त लठियूं वसाए ज़ुल्म कयो वञे थो। कराची प्रेस क्लब आॾो पुरअमन एहतजाज कंदड़ सिंधी नियाणियुनि ते तशदुद करे तज़लील कई वई। हिननि चयो त इस्लामाबाद में पुरअमन एहतजाज कंदड़ सिंधी शागिर्दनि खे हिरासां कयो पियो वञे, जंहिंजी मज़म्मत कयूं था। हिननि चयो त सिंधी नियाणियुनि ते तशदुद कंदड़ रेंजर्स एहलकारनि तोणे पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे गुम कयल हिदायतुल्ला लोहार, ख़ादिम आरेजो, नंगर चना समेत ॿियनि खे आज़ादु कयो वञे, न त सख़्तु एहतजाज कयो वेंदो। ठरी मीरवाह में उमर शर, शर्जील शर, लतीफ़ शर, अयाज़ नवाज़ मुज़ाहिरो कयो। सामाईन, सिंध हाई कोर्ट गुम थियल शहरनि खे बाज़ियाब कराइण लाइ पुलिस खे वधीक क़दम खणण जी हिदायत कंदे ॿुधणी 20 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट में MQM जे कारकुननि सरफराज़ समेत ॿियनि गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी। अदालत में पुलिस गुम थियल माण्हुनि जे हवाले सां रिपोर्ट पेश कई, जंहिं ते अदालत बेएतमादीअ जो इज़हार कयो। अदालत कावड़ जो इज़हार कंदे चयो त हिकु शख़्स 7 सालनि खां गुम आहे। पुलिस ऐं घरू खातो कुझु बि नथो करे। DSP वकार ख़ान ॿुधायो त असां जांच करे रहिया आहियूं। गुम थियल माण्हुनि जे हवाले सां KPK खां बि जवाबु घुरियो आहे।
अदालत चयो तव्हांखे केस हाणे मिलियो आहे, पर 7 साल खां पुलिस अमलदार ख़ैबर पख्तूनख्वा खां जवाब छो न घुरियो। सामईन, प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में रियासती इदारनि पारां सिंध मां क़ौमी कारकुननि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ हलंदड़ तहरीक बाबति अदीब, लेखक, कालम निगार ऐं सीनियर सहाफ़ी दस्तगीर भट्टी जो कालम पेश करे रहिया आहियूं। कालम जो उनवान आहे ॾुखियूं जा न मिड़नि तां भिनण न थिए। पेश करे रहिया आहियूं। दस्तगीर भट्टी पंहिंजे कालम में लिखे थो त गुज़िरियल आचर ते जॾहिं सोशल मीडिया वसीले कराची प्रेस क्लब ॿाहिरां बहादुर ऐं हथे ख़ाली सिंधी नियाणियुनि खे ख़लाई मख़लूक़ झेड़ींदे विजुअल्स ॾिठासीं ऐं साथियुनि पारां लिखी मोकिलियल तफ़सील पढ़ियुमि त पक थी वई त अॼु मुंहिंजे वतन जी नियाणियुनि हिकु नई तारीख़ लिखी आहे ऐं सॼे सिंध जे ज़मीर खे धूंधाड़े पंहिंजे निंड सुतल भाइरनि में बि हिकु नओं रूह फूके छॾियो अथनि। वाह भेण ससोई लोहार, भेण सूरत लोहार, भेण तनवीर आरेजो ऐं नंगर चना जी धीअ वफ़ा चना, वाह अव्हां खे सहसे सलाम। जस हुजे ओ मुंहिंजी भेण वारो सर्वेच जो कालम अव्हां खे मूं अर्पे छॾियो। जेतोणीकि नाम निहाद क़ौमी टीवी चैनल्स तां ख़लाई मख़लूक़ जी बरबरियत जो ही वाक़ियो न ॾेखारियो वियो ऐं न ई सिंधी चैनल्स क़ौमी फ़र्ज़ सम्झी पंहिंजो पाण मल्हायो, पर सोशल मीडिया जंहिं तूफ़ानी रफ़्तार सां कराची प्रेस क्लब आॾो नियाणियुनि जे लिबास खे लीड़ू करे संदन बेहरुमती कंदड़ ज़ालमनि खे सॼे जग जहान में बेनिकाब कयो, तंहिं झंग में लॻल बाह वांगुरु पखिड़िजी सॼी सिंध जे बाज़मीर माण्हुनि जे हाव खे बुड़छी हणी खेनि सालनि जी निंड मां उथारे छॾियो। सिंध जी तारीख़ में सिंध जी गादी वारे शहर कराची अंदरि थियल ही ज़ालमाणो वाक़ियो अहिड़ो त टर्निंग पॉइंट साबित थियो जो 10 सालनि खां सिंध ते राज कंदड़ पीपुल्स पार्टी जा वज़ीर कबीर बि माण्हुनि जी कावड़ ऐं क्रोध खां बचण ख़ातिर 3 ॾींहं याने अंगारे ते बुख हड़ताली कैंप में अची सड़िया ऐं अहलकारनि पारां कयल ॾाढाइनि जो तफ़सील वरिताऊं। आउं इन्हनि 2 वज़ीरनि सां मुतासिर भेण तनवीर आरेजो जी थियल सवालनि जवाबनि मां कुझु पढ़ंदड़नि सां शेयर करियां थो त जीअं खेनि ख़बर पवे त इक़्तिदार जे नशे में बदमस्त थियल सिंधी हाकिमनि खे सिंध जे माण्हुनि सां थींदड़ नाहक जी तिर जेतिरी बि परवाह नाहे ऐं न ई वरी हिननि वज़ीरनि ऐं कबीरनि या पीपुल्स पार्टी जे लीडरनि मंझां अहिड़ी का भलाई जी उमेद रखी सघिजे थी त हू खंबे वयल 150 सिंधी जवाननि जी ॻोल्हा करण लाइ सगारी धुर, पुलिस या एजेंसियुनि जे चङनि मुड़सनि सां ॻाल्हाए हिन ॿरंदड़ मसइले जो निबेरो कराए बेगुनाह क़ैद काटींदड़ अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि ऐं क़ौमी कारकुननि खे आज़ादु कराईंदा। पीपुल्स पार्टी जे हुकुमराननि जो बेवसीअ जो बि मुख्य कारण इहो ई साॻियो नवाज़ शरीफ़ ख़ानदान वारो आहे त हिननि जा हथ पेर बि करप्शन ऐं ख़ज़ाने मां चोरीअ जी गप में एतिरा गतल आहिनि जो पंहिंजो घाट ऊचो करे सगारनि इदारनि सां ॻाल्हाइण जी हिमत ई नथा सारिनि। अचो त पहिरें घरू वज़ीर सुहेल अनवर सियाल ऐं इतलात खाते जे कर्ता धर्ता नासिर हुसैन शाह जी अदी तनवीर आरेजो सां थियल सवालनि जवाबनि ते वीचार करियूं ऐं नतीजो कढूं त हू हिननि मज़लूम सूरमियुनि जी बुख हड़ताली कैंप में सचपच हिन मसइले जे निबेरे वास्ते आया हुआ या रुगो खाना पूरी करणु। आउं इन ई कैंप में सूमर ते शाम जो हैदराबाद खां पहुतो हुउसि ऐं अंगारे ॾींहं बि टाक मंझंदि महिल पहुतुसि, जिते तनवीर आरेजो खे ॿुधायुमि त आउं न रुगो अव्हां जी ही दर्द कथा ख़मीस वारे पंहिंजे कालम में लिखंदुसि, पर इन खां सवाइ गुज़िरियल 14 महीननि खां अव्हां पंहिंजनि गुम थियल भाइरनि ऐं भेनरुनि खे छॾाइण लाइ जेतिरी बि जदोजहद ॾींहुं राति कई आहे, इन जा तफ़सील अव्हां खां ई हासिल करे किताबी सूरत में अव्हां जहिड़े नवरिच सूरमियुनि जी तारीख़ छपराईंदुसि। तनवीर सां राब्ते लाइ मूं खांउसि संदसि मोबाइल नंबर वरितो ऐं पंहिंजो नंबर संदसि हवाले कयुमि। बहरहाल बुख हड़ताल कैंप में पहुतल घरू वज़ीर त हमेशह वांगुरु इहो चई ॿोड़ हारे छॾियो त अदी थी सघे थो त अव्हां जे माइटनि खे धाड़े लॻवा कयो हुजे। तंबूअ में चौधारी वेठल नौजवाननि तोणे नियाणियुनि निमाणियुनि खां टहक निकिरी वियो। संदसि अकुल जी उॾाम ते
घरू वज़ीर खे अञा बि ॼाण नाहे त धाड़ेल बि कॾहिं कंहिं शख़्स खे अॻवा कंदा आहिनि त उन जो मुख्य कारण भुंग वठणु हूंदो आहे। अॻवा कयल हमराह जे मिटनि माइटनि ॾांहुं चिठी चपाटी उमाणे या फ़ोन कॉल करे खांउसि पैसनि जी घुर कंदा आहिनि। बहरहाल तनवीर आरेजो वज़ीरनि सां पंहिंजो तारुफ़ कराईंदे खेनि ॿुधायो त मां पीपुल्स पार्टी लाइ कमु कंदड़ ज़ुल्फ़कार आरेजो जी धीउ आहियां ऐं मोहसिन आरेजो मुंहिंजो सौटु आहे। मूंसां गॾु वेठल ससी लोहार ऐं संदसि भेण सूरत लोहार खमिजी वियल क़ौमी कारकुन हिदायतुल्ला लोहार जूं धीअर आहिनि ऐं हीअ नंढी वफ़ा चना आहे जंहिंजे पीउ खे बि ख़लाई मख़लूक अॻवा करे खणी वई आहे। असां गुज़िरियल 14 महीननि खां शहर शहर नगर नगर वञी सरकारी उहिदेदारनि पुलिस ऑफिसरनि जजनि ऐं वज़ीरनि अॻियां दाहियो ऐं छावणियुनि ॿाहिरां बि भितियुनि ते पोस्टर हयासीं जिन में मुतालबा लिखियलु हुआ त जेकॾहिं असांजा वारिस कंहिं ॾोह में घुरिबल आहिनि त मथनि मुक़दमा दाख़िल करे खेनि अदालतुनि में पेश करियो। जेकॾहिं संदन ॾोह साबित थिए त बेशक सज़ा ॾेई छॾियो। पर किथां बि असांजी दिलनि खे दिलासो न मिलियो। सभिनी इदारनि जे इख़्तियार धड़ियुनि असांजे जाइज़ मुतालबनि ते ध्यानु ई न धरियो। ताज़ो पीपुल्स पार्टी जे रहनुमा सईद गनी खे जॾहिं ॿुधायोसीं त असांजे माइटनि सां ई ज़ुल्म ऐं नाहक थियो आहे त हिन खुतो जवाबु ॾींदे चयो त मूंखे कहिड़ी ख़बर, मां छा थो करे सघां। मतिलब त 1.5 साल दर बदर ख़ाक छाणींदे नेठि असां गॾिजी इहो फ़ैसिलो कयो त कराची प्रेस क्लब ॿाहिरां 3 ॾींहंनि याने 72 कलाकनि ताईं बुख हड़ताल ते वेही मीडिया खां मदद हासिल करियूं। मीडिया जी मदद त पंहिंजी जाइ ते। 3 ॾींहं अॻु अवां जी सिंध पुलिस सां गॾिजी आयल सादे लिबास में ख़लाई मख़लूक वारनि असां सां वेठल चइनि भाइरनि खे हिन कैंप मां ॾींहुं ॾिठे जो अॻवा करे वरितो, जंहिंजी फुटेज सॼी दुनिया में वायरल थी। हिननि खे टार्चर करे ॿिए ॾींहुं छॾियाऊं, खेनि मारे मारे अधमुओ कयाऊं इन ई वार्निंग सां त वञो इहा कैंप वञी ख़तमु करायो न त अव्हां खे कोन बख़्शींदासीं। इन्हनि 4 ॼणनि मां हिकु अरड़ो जवान ज़ाहिद बुगटी मूंसां मिलियो ऐं ॿुधायईं त पाण लाड़काणे जो आहे। सॼी राति मिठाराम हॉस्टल जे टार्चर सेल में मथसि जिस्मानी तशदुद कयो वियो, पर इन जे बावजूद हू हिन कैंप में पंहिंजे सोरमियुनि सां हर वक़्तु गॾु रहंदो ऐं इन मक़सद लाइ खेसि जॾहिं सिर घोरणो पियो त इन खे घोरे छॾींदो। जॾहिं त सिंध ऐं बलूचिस्तान में जंहिं नमूने जबर ऐं बदमाशी ज़रिए माण्हुनि खे अॻवा करे ग़ाइब करणु ऐं संदन चिचरियल लाश रस्तनि ते उछलाइण वारियूं कारवायूं ॾींहों ॾींहुं वधनि पियूं, तिन जे ख़िलाफ़ मज़ाहिमत करणु हाणे हर वतन वासीअ जो फ़र्ज़ु आहे। यकीन करियो त ज़ाहिद बुगटी जो दर्द भरियो दास्तान ॿुधी आउं दहिलजी वियुसि ऐं उन महिल ई फ़ैसिलो कयो त हिन ॿरंदड़ मामले ते किताबु लिखिबो ऐं इन लाइ मुतासिर धुरियुनि खां तफ़सील गॾु कबा। पोइ भले त केॾी बि मुसीबत खे मुंहुं ॾियणो पवे ॾींदुसि। ॻाल्हि पई हली वज़ीरनि कबीरनि पारां बेहुरमती ऐं तज़लील जो शिकार थियल मज़लूम सूरमियुनि जी, जिन पारां मशहूर तख़लीक़कार ताज जोयो पिणु ॻाल्हि ॿोल में शरीक हो। आख़िर में वज़ीर सुहेल अनवर सियाल तनवीर आरेजो खे चयो त अव्हां पंहिंजी गुम थियल मिटनि माइटनि जी लिस्ट ठाहे ॾियो त जीअं असां वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मिली खेसि ॿुधायूं त हीउ छा माजरा आहे। इन ते तनवीर आरेजो खेसि ठहप वरंदी ॾिनी त अव्हां सिंध जा वज़ीर दाख़िला आहियो, सिंध पुलिस अव्हां जे मातहत आहे। हर हिकु खंबे वियल शख़्स बाबति वास्तेदार हद जी पुलिस स्टेशन ते FIR काटियल आहे। अव्हां त मिंटनि में समूरा तफ़सील घुराए पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे सघो था, पर यादि रखो जेकॾहिं असांजा अज़ीज़ ऐं वारिस चूंडुनि खां अॻु में असांखे ख़ैर सलामती सां मोटाए न ॾींदव त पोइ असां बि पीपुल्स पार्टी खे हेल इलेक्शन में वोट न ॾींदासीं। असां अव्हां खे सदाईं वोट ॾेई खटरायो आहे, पर हिन भेरे हिकिड़ो खंबियल मोटाईंदा त इन जे एवज़ असां पीपुल्स पार्टी खे फ़क़ति हिकिड़ो वोट ॾींदासीं। ॿियो माण्हू घर वापसि मोटंदो 2 वोट, ऐं जेकॾहिं समूरा 150 माण्हू मोटी आया त असां पीपुल्स पार्टीअ जो दिलि जान सां साथ ॾींदासीं। सिंध जी सूरमी तनवीर आरेजो पंहिंजी सचाई ऐं बेबाकीअ सां पीपुल्स पार्टी जे वज़ीरनि खे 7 सुरियूं ॿुधायूं से हाणे त सोशल मीडिया ते वायरल थी चुकियूं आहिनि। तनवीर नासिर शाह खे चयो त असां 1.5 साल खां दर बदर पिया थियूं,
पर अव्हांखे एॾे वॾे अरसे में तिर जेतिरो बि अहसासु न थियो। हाणे बि फ़क़ति इन करे लंघी आया आहियो जो असांजा कपिड़ा फाड़े विच रस्ते मथां नियाणियुनि खे बेइज़त ऐं ज़लील कयो वियो, जेके मंज़र सॼी दुनिया ॾिठा। न त पीपी हुकूमत त 10 सालनि खां वठी मज़लूम माण्हुनि सां बिन ला तालुक़ ऐं लापरवाह बणियल आहे। अव्हां वटि त दाद न फरियाद वारो लकाउ लॻो पियो आहे। जीअं त असांजी हिननि बहादुर निंगरियुनि निमाणियुनि सगारे धुर्जे सगारनि माण्हुनि सां मुहाॾो अटकाए ख़ाली हथें आचर ॾींहुं कराची प्रेस क्लब ॿाहिरां जंग जो मैदान सजायो, त इन जो असरु बिजलीअ जी लहर वांगुरु ड्रोड़ियो ऐं हज़ारे माण्हू पंहिंजी भेनरुनि सां यकजहती ॾेखारण ख़ातिर कराची प्रेस क्लब ॿाहिरां आख़िर अची ॻाहट थिया। सामईन, दस्तगीर भट्टी जो कालम पेश कयो वियो, जंहिंजो उनवान हुयो ॾुखियूं जान मिड़नि तां भिनड़ न थिए। सामईन, गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद में बहिराण स्टूडेंट्स काउंसिल, ऑल सिंध स्टूडेंट्स काउंसिल इस्लामाबाद जे गॾियल प्लेटफॉर्म तां मिसिंग पर्सन जी बाज़ियाबी ऐं कराची में सिंधी नियाणियुनि सां एजेंसियुनि पारां थियल तशद्दुद ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो, जलूस कढियो वियो ऐं एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई, जंहिंखे इंतिज़ामिया ॾाढ जे ज़ोर ते टेंट उखाड़े छॾिया। एहतजाज खुले आसमान हेठि बि जारी रहियो। हिन एहतजाज में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां यकजहती तौरु शिरकत कई वई, जंहिंमें मंज़ूर पश्तीन सां गॾु सिंधी औरत तहरीक, अवामी वर्कर्स पार्टी, वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट, पश्तून स्टूडेंट्स काउंसिल, सराइकी स्टूडेंट्स काउंसिल इस्लामाबाद जा अॻुवाण शामिल हुआ। जलसे खे ख़िताब कयो। हिन एहतजाजी जलसे जी कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। सिंधड़ी मुंहिंजी मां, मिट्टी मुंहिंजी मां, सिंधड़ी मुंहिंजी मां, धन्य सिंधू दरिया, धन्य सिंधू दरिया, मिट्टी मुंहिंजी मां, सिंधड़ी मुंहिंजी मां, टिम टिम है ॾियड़ो मिट्टी, मुरली ऐं जो ॾियड़ो मिट्टी, हर को आपा धियड़ो मिट्टी, हर को आपा धियड़ो मिट्टी, वक्त सुहानो यार यगानो, वक्त सुहानो यार यगानो, सारो रंग रचा सिंधड़ी मुंहिंजी मां, इश्क उतारो मिट्टी आहे, पीने तू तारो मिट्टी आहे, प्यार ऐं प्यारो मिट्टी आहे, प्यार ऐं प्यारो मिट्टी आहे, चाहींदड़ खे खाईंदड़ जो गहरो गहरो घाव, सिंधड़ी मुंहिंजी मां, मिट्टी मुंहिंजी मां, धन्य सिंधू दरिया, धन्य सिंधू दरिया, सिंधड़ी मुंहिंजी मां, मिट्टी मुंहिंजी मां। जिंदा है
तारीख़ जे उन मोड़ ते बीठा आहियूं या त सिंधी क़ौम दुनिया जी अज़ीम क़ौमुनि जी सिंध में खड़ी रहंदी या पाण हमेशह जे लाइ निस्तो नाबूद थी वेंदासीं। पर जॾहिं आवाज़ जहिड़ी भेनरुनि खे ॾिसां थो, पर जॾहिं साईं सनाउल्लाह जहिड़े अज़ीम किरदारनि खे ॾिसां थो, पर जॾहिं साईं सलमान तुनिया खां वेठे हिकिड़ी लंबी जेका असांजी लिस्ट ठहियल आहे ॾुधी चोड़ी, उन्हनि दोस्तनि ते हिकु नज़र फेरां थो पियो, साईं गुलमोहम्मद फूल जहिड़े दोस्तनि ते नज़र फेरां थो पियो, त मूंखे इहो अहसासु अञा वधीक शिदत सां महसूस थिए पियो त सिंधी क़ौम जागे पई, अञा रुनिमारड़ अचे पई, अञा रुनिमारड़ अचे पई ये दौर पुरानो हुयो जो लतीफ़ कॾहिं चयो हुयो त वया मोर मरी हज न रहियो हिकिड़ो वतन थियो वरी कूड़नि तारनि जो। शायदि अॼु जो लतीफ़ ज़िंदा हुजे हा, अॼु जो लतीफ़ हिननि मोरनि जे लाइ लिखे हा, अॼु जो लतीफ़ हिननि किरदारनि जे लाइ लिखे हा। पाण लतीफ़ गुलामी वारे ज़माने में पैदा थियो, अॼु थी सघे उन गुलामी वारे हिकिड़े टिघे तोक खे पंहिंजी गिची माता जी फिटो करणु चाहे थी। हिन वक़्तु सिंधी क़ौम पंहिंजी समाजी आज़ादी जे लाइ जदोजहद करे रही आहे, पाण पंहिंजी सियासी आज़ादी जे लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। ही महज़ 146 ॼणा न आहे जिन्हनि जे लाइ पाण अॼु हिते मौजूद आहियूं, ही 146 ज़हन आहे, ही 146 बाशऊर ज़हन आहिनि जिन्हनि सोचणु चाहियो, जिन्हनि पुछणु चाहियो, जिन्हनि सवाल पुछो, ऐं उहे ई क़ौमूं तारीख़ में ज़िंदा रहंदियूं आहिनि जेके सवाल पुछंदियूं आहिनि, जेके पंहिंजा हक़ वठंदियूं आहिनि, जेके पंहिंजी अना खे ख़तमु करे क़ौमी क़दमी ऐं एके जो सबूत ॾींदियूं आहिनि। हिन वक़्तु सिंधी क़ौम जेकॾहिं रोडनि ते निकिती आहे असीं मजबूर आहियूं, पाण अदम तशद्दुद जा पैरोकार आहियूं। हण भाला विड़ भाकरे आॾी ढाल मां ढाल मथां तेग तरार मार त मथां थिए, असां इन फ़लसफ़े में यकीन रखंदा न आहियूं। असीं हमेशह चवंदा आहियूं, असीं हमेशह का इन शइ खे या फ़लसफ़ो ॿियनि खे बि बावर कराईंदा आहियूं। हू चवनी तूं मचो, असांजो फ़लसफ़ो सिंधी क़ौम जो लतीफ़ जो शेर जेका इन में थो करे, हू चवनी तूं मचो वाता वराए अग विराई जो करे खता सुखाए। पर जॾहिं असांजी न्याणुनि ते हथ खया वेंदा, उनजी इज़तुनि ते हथ खया वेंदा, उनजी इज़तुनि में अखियूं विधियूं वेंदियूं, उनजा कपिड़ा लीड़ू लीड़ू कया वेंदा, असांजे भेनरुनि मथां रियासती गुंडागर्दी कई वेंदी, त पोइ सिंधी इन फ़लसफ़े जा बि इनकारी हूंदा। पाण अदम तशद्दुद जा पैरोकार आहियूं, पर जेकॾहिं कि असांजे नंगनि में हथ विधा, जेकॾहिं कि असांजे ॿारनि में हथ विधा, जेकॾहिं कि असांजे पौड़नि में हथ विधा, त पोइ सिंधी क़ौम तशद्दुद जी राह ते वञण खां बि न पाईंदी। सिंध जो नौजवान ही अचे सम्झे थो, हिन वक़्तु पाण अचे सम्झूं था, असीं भले ई कहिड़े बि रियासती कॉन्स्टिट्यूशनल जेके बि असांजा पास आहिनि उनजी बि ॻाल्हि कयूं था, पर जेके तव्हां रियासत खां मथां असांजा क़तल कंदा, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स कंदा, तो बि तव्हां मुल्य वारी ॻाल्हि चओ त भई घर लुटी जेको निमाज़ जो वक़्तु आहे, सिंधी क़ौम इहो कोन कंदी। सिंधी क़ौम हिन वक़्तु जेकॾहिं असांजे तव्हां घरनि में अखियूं विझो था, असांजे कारकुननि में अखियूं विझो था, त पाण बि रोडनि ते हूंदासीं, तो पाण बि पंहिंजे मथां क़ौमी गद्दारी जो लफ़्ज़ न कंदासीं। चने सर हुयो जेको अॼु बि जाजे तो चने सर छा हुयो, रूपा माणी ते अॼु बि मेला लॻनि था, उहो महे सर अॼु बि तव्हांजो मौजूदु आहे, उहे सिंध जा ॾह सर अॼु बि गॾजनि था। राजादार कवे 1400-1300 साल थी विया, उहो राजादार अॼु बि असांजे सीननि में ज़िंदा आहे। जो हिन वक़्तु जे मोड़ ते पाण बीठा आहियूं, लाज़िम आहे रियासत खे पुरअमन, असांजे पुरअमन सियासी तहरीक जे ज़रिए इहा शइ बावर कराइण चाहींदा। खुदारा असांजे दिलि सां न लॻायो वञे, न त सबूत ढाका जहिड़ा वाक़िया ॿिया बि खोड़ थी सघंदा। पाकिस्तान खे मज़बूत करण में असांजो कमु आहे, पर जॾहिं तव्हां असांजा पेर पसाईंदा, असांजे पुठियां लॻा पिया हूंदा, असांजे क़ौमी शौक़ ते जबरी वार कंदा, तंहिं वक़्तु असीं नथा सम्झूं त सिंध जो क़ौमी काबिल हूंदो, क़ौमी असांजो जो बि समाजी काबिल हूंदो, बाशूर फ़र्द हूंदो, उहो ईअं वेठी चवंदो मुल्य वारी ॻाल्हि जेका बार बार चवां थो, पोइ असांखे निमाज़ जी ज़रूरत कोन्हे, पोइ असां रोडनि ते हूंदासीं, पोइ असां घर में न हूंदासीं, पोइ असां दगनि ते हूंदासीं। लख शातिलती पिटाई अधी सोरठ ऐं अधी ससी लोहार जे हिननि किरदारनि लाइ चयो त जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि भर गिस्क थियास, जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि भर गिस्क थियास, जे गोॾनि गिस्कण छॾियो त चेल भर चुरंदियास, जे चेल चुरण छॾियो त सीने भर सुरंदियास, जे सीने सुरण छॾियो त हथनि सां हलंदियास, जे हथनि हलण छॾियो त अखियुनि सां ईंदास। मिरू थी मिरनि सां जबल झागींदास, मिरू थी मिरनि सां जबल झागींदास, जे मिलिया त मिलंदियास,
میں بلا تاریخ عوامی ورکرز پارٹی کی ڈپٹی سیکرٹری میڈم عصمت شاہ جہان کو دعوت دوں گا کہ وہ آئیں اور خطاب کریں. تیز ہو اغواکاری کے خلاف جدوجہد تیز ہو ریاستی جبر کے خلاف جدوجہد تیز ہو تیز ہو جدوجہد تیز ہو. ساتھیوں سب سے پہلے تو میں اپنی تحریک کی مزاحمتی ساتھی سورج تنویر اور جلیلہ حیدر جو کہ بلوچستان سے آئی ہیں اور سندھی ساتھی سندھ سے ابھی پہنچی ہیں ان کو اسلام آباد میں خوش آمدید کہتے ہیں. عوامی ورکرز پارٹی مسنگ پرسن کے ایشو پہ کھڑی ہے اور نہ صرف سندھی بلکہ بلوچ پشتون تمام قوموں کی اس کے خلاف جو جدوجہد ہے اس کی حمایت کرتی ہے. ہم سمجھتے ہیں کہ یہ پاکستان میں بنیادی انسانی حقوق کے علاوہ بنیادی جمہوری حقوق کا بھی سوال ہے اور اس ریاست میں ہم پر جو مظالم ڈھائے ہیں ہم سمجھتے ہیں کہ وہ دنیا کی تاریخ میں شاید ہی کئی قوموں کو جھیلنے پڑے ہو جتنے ہمیں جھیلنے پڑے ہیں. اور اگر ہم پاکستان کی سیاسی تاریخ اٹھا کر دیکھ لیں تو آج تک ریاست نے جتنے بھی منظم خود قتل کیے ہیں ان کی اکثریت قومی سوال کے گرد ہے. 3 ملین بنگالی مارے، 4 ملین افغان مارے، بلوچ مارے، پشتون مارے، سندھی مارے. اس لیے ہم سمجھتے ہیں کہ پاکستان میں جمہوریت کا سوال قومی سوال کو حل کرنا انتہائی ضروری ہے. اور رہی بات ریاستی جبر کی تو پچھلے 4 دہائیوں سے تو ریاست پاکستان نے خاص طور پر پاکستان کی ایجنسیوں نے جو یہاں پر بربریت کا اور ننگی جارحیت کا جو بازار گرم کیے ہوئے ہیں اس کی بنیاد اس نے رکھی ہے قوموں کے خلاف نفرتوں پر. ایک دوسرے کے خلاف لسانی بنیادوں پر نفرتوں پر لڑ رہی ہے اور ان کا دھندا چل رہا ہے. وہ جو چاہے آئین سے ماورا پاکستان کی سینٹ پاکستان کی اسمبلیوں سے ماورا وہ کچھ فیصلے کرتے ہیں اور اگر ان کے خلاف کوئی آواز بلند کرتا ہے تو ان کو اٹھا لیتے ہیں. اور اگر کوئی اٹھائے جانے والوں کے خلاف مزاحمت کرتے ہیں آواز اٹھاتے ہیں تو ان کو بھی اٹھا لیتے ہیں. ہم شدید مذمت کرتے ہیں اور رد کرتے ہیں اس نظام کو جو کہ اپیل دلیل اور وکیل کا حق نہیں مانتا. ہم سمجھتے ہیں کہ قوموں کی جو حق ہے خود ارادیت ہے اگر یہ فیڈریشن وہ نہیں مانتی تو یہ فیڈریشن ہو نہیں سکتی ہے. اس لیے پاکستان میں جو بھی جدوجہد کر رہی ہے سیاسی پارٹیاں ان پہ عوامی ورکرز پارٹی ان سے کہتی ہے کہ یہ سوال حل کیے بغیر کس جمہوریت کی بات ہو رہی ہے. کیا اس جمہوریت کی بات ہو رہی ہے جس میں کہ سلیکشن ہو چکی ہے اور اب الیکشن ہوں گے؟ کیا اس جمہوریت کی بات ہو رہی ہے جس میں کہ اڈے دیے گئے اور پاکستان سے نہیں پوچھا گیا، یہاں سے لوگوں کو بھیجا گیا، دوسرے ممالک میں دیا گیا، یہاں پر کروڑوں روپے کے فوجی سودے کیے گئے، یہاں سے فوجی جنرلوں کو دوسرے ممالک میں بھیجا گیا، پارلیمان سے نہیں پوچھا گیا؟ یہ کیسی جمہوریت ہے؟ ہم نے ایک نعرہ لگایا داسنگ آزادی کا، شاید ہمیں اس کے ساتھ ایک اور بھی نعرہ لگانا پڑے گا کہ یہ کیسی جمہوریت ہے جو جینے کا حق یقینی نہیں بنا سکتے. ایسی جمہوریت کو ہم رد کرتے ہیں. ہم اس انتخابی نظام کو بھی رد کرتے ہیں جو ان حقوق کو محفوظ نہ کر سکے. اس لیے ہم سمجھتے ہیں کہ پاکستان میں وسیع تر تمام
قوموں کے جو حقوق کی جنگ لڑ رہے ہیں، جو مظلوم طبقات ہیں، جو عورتوں کی جدوجہد ہے، ان سب کو جڑنا ہوگا۔ پاکستان میں ایک متحدہ ترقی پسند انسان دوست تحریک کا بنانا اب لازمی ہے۔ یہ جو چھوٹی چھوٹی ٹکڑیوں میں ہم جدوجہد کرتے ہیں تو اس سے ہم چھوٹے موٹے مفادات یا مراد تو حاصل کر سکتے ہیں، لیکن ہم یہ نظام بدل نہیں سکتے، کیونکہ جبر کے یہ ساری شکلیں ایک دوسرے کے ساتھ پیوست ہے، طے در طے۔ اس لیے ہم سب کو ساتھ مل کے یہ جو جدوجہد آگے لے جانی ہوگی، اور ہم سب کو طلباء کی تحریکوں کو، عورتوں کی تحریکوں کو، قومی جدوجہد کو اور طبقاتی تحریکوں کو جوڑے بغیر ہمارے پاس کوئی راستہ نہیں ہے۔ اور میں یہاں پر آئی ہوئی ہماری مہمان جو ساتھی ہیں ان سے آخر میں کہنا چاہتی ہوں کہ یہاں پر عوامی ورکرز پارٹی کے گھر آپ سب ساتھیوں کے لیے حاضر ہیں۔ ہمارے لیے جو بھی حکم ہو ہم آپ کے ساتھ کھڑے ہیں، جب تک آپ جدوجہد میں یہاں پر بیٹھے ہیں عوامی ورکرز پارٹی آپ کے ساتھ۔ اس لیے ہم سمجھتے ہیں کہ پاکستان میں وسیع تر تمام قوموں کے جو حقوق کی جنگ لڑ رہے ہیں، جو مظلوم طبقات ہیں، جو عورتوں کی جدوجہد ہے، ان سب کو جڑنا ہوگا۔ پاکستان میں ایک متحدہ ترقی پسند انسان دوست تحریک کا بنانا اب لازمی ہے۔ یہ جو چھوٹی چھوٹی ٹکڑیوں میں ہم جدوجہد کرتے ہیں تو اس سے ہم چھوٹے موٹے مفادات یا مراد تو حاصل کر سکتے ہیں، لیکن ہم یہ نظام بدل نہیں سکتے، کیونکہ جبر کے یہ ساری شکلیں ایک دوسرے کے ساتھ پیوست ہے، طے در طے۔ اس لیے ہم سب کو ساتھ مل کے یہ جو جدوجہد آگے لے جانی ہوگی، اور ہم سب کو طلباء کی تحریکوں کو، عورتوں کی تحریکوں کو، قومی جدوجہد کو اور طبقاتی تحریکوں کو جوڑے بغیر ہمارے پاس کوئی راستہ نہیں ہے۔ اور میں یہاں پر آئی ہوئی ہماری مہمان جو ساتھی ہیں ان سے آخر میں کہنا چاہتی ہوں کہ یہاں پر عوامی ورکرز پارٹی کے گھر آپ سب ساتھیوں کے لیے حاضر ہیں۔ ہمارے لیے جو بھی حکم ہو ہم آپ کے ساتھ کھڑے ہیں، جب تک آپ جدوجہد میں یہاں پر بیٹھے ہیں عوامی ورکرز پارٹی آپ کے ساتھ، جس طرح سندھ میں کھڑی ہے اسلام آباد میں بھی آپ کے ساتھ کھڑی ہوگی۔ میں اکثر ایک اور بھی بات کرتی ہوں کہ یہ بہت افسوسناک صورتحال ہے کہ پاکستان میں مزاحمت کی تحریکیں چلتی ہیں، وہ نشر و فروش سے چلتی ہیں، وہ حیدرآباد سے چلتی ہیں، وہ وزیرستان سے چلتی ہیں، وہ بلوچستان سے چلتی ہیں، بھلے وہ ماما قدیر ہو یا یہاں پر جتنی بھی تحریکیں ہو، وہ جب یہاں پہنچتی ہیں اس پریس کلب میں، یہ پریس کلب ایک طرح سے اسٹیبلشمنٹ نے ہماری مزاحمتی تحریکوں کو قبرستان بنا دیا، تو یہ تحریکوں میں سازشیں کرتے ہیں اور ان تحریکوں کو توڑنے کی کوشش کرتے ہیں۔ تو ہمیں ان ساری چیزوں سے باخبر رہنا ہوگا اور اپنی جو ہماری یکجہتی ہے اس کو قائم رکھنا ہوگا، اور ہمارے پاس ایک ہی راستہ ہے، اور وہ راستہ ہے مزاحمت کا۔ میرا ایک زندہ ہے، زندہ ہے، زندہ ہے، زندہ ہے۔ میرے ایک استاد تھے کمیونسٹ تحریک کے، پشتون کمیونسٹ تحریک کے بہت بڑے رہنما تھے، تو میں چھوٹی عمر میں اپنے والد کے ساتھ ان کے حجرے میں جاتی تھی، تو انہوں نے مجھے ایک کتاب دی تھی ساتھی جماعت میں، اس کا نام تھا گرامچی ذہن کی دنیا کا اسپارٹیکس۔ تو میں چھوٹی تھی، مجھے سیاسی باتیں اس طرح سمجھ نہیں آتی تھی ساتھی جماعت میں، تو مجھے ایک سبق سکھاتے تھے، تو جب بھی میں جاتی تھی میں اور میرا بھائی وہاں بلوریاں بنٹے کھیلتے تھے، تو بار بار مجھے بلا کے کہتا تھا کہ سبق یاد ہے، تو میں سبق سناتی تھی، اور سبق یہ تھا کہ بے حس قومیں سوائے ہستی سے مٹ جاتی ہیں، اب میں جا کے اس کا مطلب سمجھی ہوں۔ تو اگر ہماری قومیں نہیں جاگیں گی، مظلوم طبقات نہیں جاگیں گے اور وسیع تر اتحاد نہیں کریں گے، مزاحمت نہیں کریں گے، تو ایسے ہی مرتے رہیں گے، روتے رہیں گے، فریاد کرتے رہیں گے، اور ہم اپنے بچوں کا، اپنے مستقبل کا، آزادی، خوشی، جمہوریت، بنیادی حقوق اور پاکستان میں عوامی جمہوریت کا قیام نہیں کر سکتے۔ اس لیے ہم یہ مزاحمت
دوری کو کچھ رکھیں اور ایک دوسرے کے ساتھ کھڑے رہیں. بہت شکریہ. ہاتھوں میں لے کر ہاتھ چلو, آؤ ہمارے ساتھ چلو, ہاتھوں میں لے کر ہاتھ چلو, آؤ ہمارے ساتھ چلو, ہم بدلیں گے حالات, چلو آؤ ہمارے ساتھ چلو, ظلم مٹانے نکلے ہیں, آؤ ہمارے ساتھ چلو, ہم جبر کا کعبہ ڈھاتے ہیں, آؤ ہمارے ساتھ چلو, جبری گمشدگیوں کے خلاف, آؤ ہمارے ساتھ چلو, اغوا کاری کے خلاف, آؤ ہمارے ساتھ چلو, ہاتھوں میں لے کر ہاتھ چلو, آؤ ہمارے ساتھ چلو, ہاتھوں میں لے کر ہاتھ چلو, آؤ ہمارے ساتھ چلو, ہم ظلم مٹانے نکلے ہیں, آؤ ہمارے ساتھ چلو, ہم جبر مٹانے نکلے ہیں, آؤ ہمارے ساتھ چلو, ظلم مٹانے نکلے ہیں, آؤ ہمارے ساتھ چلو, جاگیا جاگیا سندھی جاگیا, شیر جاگیا, سندھی جاگیا, جاگیا سندھی جاگیا, شیر جاگیا, سندھی جاگیا, جوتا جاگیا, سندھی جاگیا, سر جاگیا, سندھی جاگیا, شیر جاگیا, سندھی جاگیا, شیر جاگو, سندھی جاگیا, شیر جاگیا, سندھی جاگیا, آیا آیا, سندھی آیا, وہ جاگیا جاگیا, سندھی جاگیا, آیا آیا, سندھی آیا, جاگیا جاگیا. سندھی جاگیا. تو بھائیو آ سمرا معذرت سان کے سمرے دے انڈیکیٹ ہے, اج جے ظالم حکمران دے انڈیکیشن ہے. تو بھائیو آ سمرا صدا رہندے توں, تو بھائیو آ سمرا صدا رہندے توں, کڑا وجھی کوٹ کھے نیر متھے منہ, پیرن ہٹھاں ہوئے چار جہاڑا ڈاڈھ کے. وقت جو ظلم ہر دور میں مٹڑو ہوندا آ, کو ایک سال رہے, کو 300 سال رہے, کو صدیوں رہے, پر کو ایک ڈی ضرور زوال پذیر تھیندو آ. آپ نے نام سنا ہوگا یونائٹڈ کنگڈم پاکستان, جس کے حوالے سے کہا جاتا تھا کہ وہ ایک دھرتی کے اوپر ایسا دیش ہے جہاں سے سورج غروب نہیں ہوتا. آج اس یونائٹڈ کنگڈم کو آپ دیکھیں, اس کا لینڈ سے آزاد ہونے کی تحریک چلا رہا ہے. تو بہت سے بڑے جو بدھ ہوتے ہیں ان کو بھی گرا دینے کی صلاحیت رکھتا ہے. کچھ چیزیں وقت مٹا دیتا ہے, تو کچھ چیزیں سیاسی جو ہماری موومنٹس چلتی ہے, جو تحرک ہوتا ہے, وہ مٹا دیتے ہیں. تو اس وقت یہ وہی موومنٹ چل رہی ہے, اور ہم بہت ہی پرامید ہیں کہ پاکستان کے اندر یہ جو جبر کی فضا گرم ہے, یہ جو ظلم ہماری پوری قوم کے اوپر, پاکستان کے رہنے والے ہر اقوام کے اوپر مسلط کیا جا رہا ہے, یہ بھی ایک دن ختم ہونا ہی ہے. بجائے اس کے کہ ہم اس وقت کا انتظار کریں, آؤ مل کر اس ظلم کے خلاف آواز اٹھائیں. اب میں ویمن ڈیموکریٹک فورم سے یہ ہے ادی عروج جعفری, ان کو بلانا چاہوں گا کہ وہ آئیں اور ہمارے سامنے اپنے خیالوں کا اظہار کریں. بہت شکریہ آپ کا. میں اتنی دیر سے سب کو سن رہی تھی کہ بہت ساری ہماری اسٹوڈنٹ یونین کے نمائندگی یہاں پہ ہے, ہماری عوامی ورکرز پارٹی کی ہماری لیڈر عصمت شاہ جہاں یہاں ہیں, اور ویمن کنیکٹو کی بات اگر کریں کہ خواتین کی نمائندگی, تو میرا تعلق ویمن ڈیموکریٹک فرنٹ سے ہے, اور ہم عوامی ورکرز پارٹی کی سسٹر جماعت ہے, اور میں وہاں کے اسلام آباد یونٹ سے منسلک ہوں. سب سے پہلے تو میرے جتنے بھی سندھی بھائی اور بہنیں جو سندھ سے آئے ہیں اس وقت, اور یہاں مسنگ پرسنز کی سولیڈیرٹی میں کراچی پریس کلب پہ ہونے والے واقعے کی سولیڈیرٹی میں یہاں بیٹھے ہیں, میں انہیں بتانا چاہتی ہوں اور یہ کہنا چاہتی ہوں کہ ہمارا ویمن ڈیموکریٹک فرنٹ بھی پاکستان بھر سے, اسلام آباد سے سب آپ کے ساتھ کھڑے ہیں. اور مسنگ پرسنز کا جو مسئلہ ہے وہ کسی 1 2 3 4 یا 10 گھروں کا مسئلہ نہیں ہے, یہ پورے پاکستان میں پھیلا ہوا مسئلہ ہے, اور ہمارے لوگ, ہمارے بھائی, ہمارے بیٹے اس طرح سے غائب کر دیے جاتے ہیں کہ ہم سوچتے ہیں کہ انہوں نے کیا کیا. ہمیں آج تک یہ نہیں پتا چلتا کہ ہوا کیا, کیوں اٹھا کے لے گئے, اور وہ کئی غائب ہیں. اور یہی تحریک جو ہے پشتون تحفظ موومنٹ کی شکل میں جس نے جنم لیا, اور پھر آہستہ آہستہ ہم سب اس کے ساتھ جڑتے چلے گئے ہیں. تو یہ میری آپ کی کسی ایک کی علیحدہ موومنٹ نہیں ہے, یہ ہماری اکٹھی جدوجہد ہے, کیونکہ ہمیں توڑ کے بھی دیکھ لیا, توڑ کے ٹوٹ کے ہم نے کچھ نہیں پایا. میرے خیال ہے ضرورت اسی بات کی اور اسی وقت کہ ہم اکٹھے ایک مقام پہ جمع ہوں اور اس
जब खिलाफ आवाज उठाए ताकि ये सोई हुई स्टैब्लिशमेंट जो हमें सोया हुआ समझती है वो जागे और हमारी इस आवाज को सुने और इस पे कोई ऐसा लाएअमल इख्तियार करे जो आईन के तहत सबको काबिल कबूल हो। शुक्रिया। हमारे पास आज ऐसी कौम हमारे इस भूखट्टाली कैंप पर आई है जो इस वक्त न सिर्फ पाकिस्तान बल्कि पूरी दुनिया के अंदर मुजाहमत के नाम से जानी जाती है। ये तहरीक शुरू तो पश्तून तहफ़्फ़ुज़ मूवमेंट के नाम से हुई थी, लेकिन ये तहरीक मूवमेंट से मुजाहमत बन गई है और इसके सारे कारिंदे जो हमारे भाई बैठे हैं, जो इनके अहसर है इस तहरीक को चलाने वाले, वो भी आज हमारे साथ हैं। कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद में 6 काउंसिल वैसे तो है, लेकिन जो काउंसिल मैं समझता हूँ इस वक्त अपनी कौम के लिए बहुत ही ज्यादा काम कर रही है और कौम के ऊपर रियासत की तरफ से मुसल्लत जो जबर है उसके खिलाफ एक आवाज की सूरत में उठ खड़ी हुई है, वो पश्तून स्टूडेंट काउंसिल है। मैं वेलकम करता हूँ मेहरान स्टूडेंट काउंसिल की तरफ से, इस्लामाबाद की सारी सिंधी स्टूडेंट्स की तरफ से और यहाँ पर बैठे हर बाशऊर फर्द की तरफ से चेयरमैन पश्तून स्टूडेंट काउंसिल सैयद सदला, सैयद जीएस, एक्स चेयरमैन सैयद राज़िक और सैयद एक्स जीएस जो है पश्तून स्टूडेंट काउंसिल के सैयद शिराज काकर और उनकी तमाम काबीना को और उनके मेंबरान को दिल की अता गहराइयों से हम वेलकम करते हैं। जे लूण लिंगे लाई चीरे चीरे चमक, जे लूण लिंगे लाई चीरे चीरे चमक, मुंह कदे कोन कयो एड़ो को जो कम, जा दावा दम, जितनी भी तुम मुझ पे अकूबतें सोबतें रखोगे, जितने भी मजालिम ढाओगे, ताता प्रीत परवार सी मेरी अपने महबूब के लिए, अपने वतन के लिए मोहब्बत मुझसे और बढ़ती जाएगी। तो अब मैं एक और काउंसिल यहाँ पे आई है, वो है सराकी स्टूडेंट्स काउंसिल कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी। मुल्तान की सरजमीन वैसे तो दरवेशों को पैदा करती रही है, मुल्तान की सरजमीन की एक तारीख रही है, बहुत ही बड़े अजीम दरवेशों को पैदा करती रही है, लेकिन 21वीं सदी में शायद दरवेश तो पैदा नहीं होने, कौमी कारकुन जरूर पैदा होते हैं। तो सराकी स्टूडेंट काउंसिल भी ऐसे ही दरवेशों, ऐसे ही सियासी कारकुनों की एक काउंसिल है जो जिनको इस वक्त सही लीड कर रहे हैं। चेयरमैन उनके सही सुल्तान नजर सरदारी को हम वेलकम करते हैं, उनके जीएस को और उनकी तमाम काबीना को मेहरान स्टूडेंट काउंसिल की तरफ से और आल सिंधी स्टूडेंट्स इस्लामाबाद की तरफ से वेलकम करते हैं कि वो आए और हमारे साथ सेलिब्रिटी शो की। अब मैं दावत खिताब देने के लिए बुलाना चाहूंगा कॉमरेड जलीला हैदर को, मैं बुलाना चाहूंगा कि वो आए और अपने ख्यालों का इज़हार करें। बहुत शुक्रिया कॉमरेड्स। मैं जलीला हैदर हूँ, बलूचिस्तान से आई हूँ। अवामी वर्कर्स ताल्लुक पार्टी का जो है वो मैं नायब सेक्रेटरी हूँ और विमेन डेमोक्रेटिक फ्रंट बलूचिस्तान की सदर हूँ। कितना अलमिया है कि हमारे लोग अपने बुनियादी इंसानी हकूक़ के लिए जो है वो कैंपों में बैठते हैं। मैं खुद अभी पिछले महीने, इसी महीने था इसके स्टार्ट में, मैंने भूख हड़ताल कैंप इनिशिएट किया था कोयटा में। 5 दिन चला था जिसपे हमने चीफ ऑफ आर्मी स्टाफ को दावत दी थी, क्योंकि मेरा अपना कबीला जो है, जो हज़ारा कबीला है बलूचिस्तान का, वो एक शदीद किस्म की परसिक्यूशन या नस्लकुशी का शिकार रही, जिसमें गुज़िश्ता 20 सालों से 3000 लोग कत्ल हुए। तो बहुत अलमिया है कि 21वीं सदी में हम लोग राइट टू फेयर ट्रायल मांगते हैं कि हमें जो है हक दिया जाए कि हमारा फेयर ट्रायल हो। हम कितना अलमिया है कि दुनिया अभी जो है वो एनिमल्स राइट का जो है वो पीनल कोड्स बना रहे हैं और हमारा जो है इंसान गायब है। कोयटा में मेरे एक बलूच दोस्त से मैंने कहा कि हमारे लोग मर रहे हैं, इतने लोग मारे जा रहे हैं। तो
उसने कहा कि खैर है, आपकी तो बॉडीज मिलते हैं, हमारे बॉडीज भी नहीं मिलते हैं। तो दिस इज हाउ हमें लगता है कि हमारी जुड़न बड़ी ज़रूरी है मजलूम तबकों का। मुझे चीफ साहब से मैं मिली थी, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर बाजवा से, जब वो कोयटा आए थे, तो एक हमारा पॉइंट मिसिंग पर्सन्स पे भी था। तो मैं इसी फोरम से अपील करती हूँ उनसे, उन्होंने ये कहा कि हम इसको सीरियस ले रहे हैं, ये उनके वर्ड्स हैं, मैं ऑन द रिकॉर्ड बात कर रही हूँ। उन्होंने ये कहा कि हम चाहते हैं कि जो मिसिंग पर्सन्स हैं, अगर उन्होंने कोई जुर्म किया है उनको अदालतों में पेश करें, और जो इनोसेंट है उनको फैमिलीज के हवाले कर दें। जिंदा है मुजाहिद, 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 जागिया 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 जागिया, फिकीर जागिया, फिकीर जागिया, जिंदा है मुजाहिद, जिंदा है। अब मैं इस तहरीक के रूह रवा सिंधी कौम की आवाज और अपने तसल्सल के साथ जो इस तहरीक से जुड़े हुए हैं हमारे दोस्त सैयद सनाउल अमान चांडियो, उनको दावत खिताब देना चाहूंगा। लेकिन उससे पहले अयाज का एक शेर में सैयद सना, हमारी अदी सोरठ और ऐसे हजार किरदारों के नाम करना चाहूंगा जो अपनी आवाज बुलंद करते हैं, जो हकूक के लिए आवाज उठाते हैं, जो देशभक्ति अपने सीने के अंदर रखते हैं। अयाज ने किस दौर में कहा था, सच वडो डुहारिया है। ये जो हमारे सारे जो 146 डिसअपियर्ड हैं, हमारे जो भी उठा लिए गए हमारे एक्टिविस्ट, उन सब के सीने में भी वही डर था। और ऐसे ही लोगों के लिए अयाज ने किस दौर में कहा था, सच वडो डुहारिया है, सच वडो डुहारिया है, सच वडो डुहारिया है। रोज अजल खां पकड़ियो विवाह, जंजीरन में जकड़ियो विवाह, गोले गोले मारियो विवाह, तेल कढ़ाई काढ़ियो विवाह, खाने में पीढ़ायो विवाह, चौकी ता उछलायो विवाह, हाथ पर पोए बे उन्हें जी सागी, रंदी आया रीत अभागी, जे जे मन में खाट रहने तो तै जो सारो चैन खणे तो, अज तो वट मेहमान जो आहे, पतो कदे ही जातो आहे, कहजी तो सा यारी आहे, सच वडो डुहारी आहे, सच वडो डुहारी आहे। उनको मारा जाएगा, आपके बच्चे जो है वो दहशतगर्दी के सबक दोहराएंगे। ये कभी आपने गौर नहीं किया था। आज पाकिस्तान का नौजवान वो चाहे खैबर पख्तूनख्वा से हो, चाहे वो बलूचिस्तान से हो, चाहे वो सिंध से हो, या चाहे वो पंजाब से हो, आपको पावर कराना चाहता है कि वो पॉलिसी हमारे लिए नहीं थी। हम चाहते हैं कि इस खित्ते में हमारे हक की तलफी ना की जाए, क्योंकि बुनियादी तौर पे इस खित्ते पे और इस रियासत पे हमारा हक है। हम चाहते हैं कि वो हक दिया जाए। ये प्रोटेस्ट जो है वो सॉलिडारिटी में किया गया है। कराची में हमारी बहनें जो अपने प्यारों की रिहाई के लिए, जिन्हें बगैर किसी चार्जशीट के अगवा किया गया है, जिन्हें जबरी तौर पे गुमशुदा किया गया है, मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध का केस जिसको कोई भी सुनने के लिए तैयार नहीं है, उसको सुनाने के लिए और इस पूरी रियासत और इसके हथकंडों और इसके कारिंदों को बताने के लिए वो प्रोटेस्ट किया गया था। लेकिन वही रविश रखी गई, उन बहनों और माओ के कपड़े फाड़े गए, उनकी तजलील की गई, वहां पे बैठे हुए पुरअमन लोगों को उसी तरह जबरी तौर पे गुमशुदा किया गया। उनके ऊपर रियासती इदारों ने तशद्दुद किया और उन्हें अपने मकसद से हटाने की कोशिशें की गई। लेकिन मेहरान स्टूडेंट्स काउंसिल और ऑल सिंधी स्टूडेंट्स फ्रॉम इस्लामाबाद ने ये प्रोटेस्ट ऑर्गेनाइज करके ये पावर करवाया है। और इसमें हमारे साथ कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी की रहनुमा जमात जो है, जो सबका यूनाइटेड फ्रंट है, QSF, वो भी साथ है। उनके प्लेटफॉर्म से ये हमने उनके साथ सॉलिडारिटी शो करने की कोशिश की है और इस रियासत को बताने की कोशिश की है कि अगर आप ये पॉलिसीज खत्म नहीं करते, अगर आप पश्तीन को समझते हैं कि वो अकेला लड़ रहा है तो बिल्कुल गलत है। अगर आप समझते हैं कि ससुया
बाशऊर पर शागिर्द मजदूर जो सोचता है कि यहाँ पे सब कुछ गलत हो रहा है और उसके खिलाफ आवाज उठाई जाए, वो पश्तीन के साथ भी है, वो ससी लोहार के साथ भी है, वो मेहरान काउंसिल के साथ भी है, वो हक के लिए आवाज उठाने वाली QSF के साथ भी है। और हम बताना चाहते हैं कि हम नहीं मानेंगे ये चीजें जो तुम लोगों ने हमारे ऊपर ड्राइव की और हमारी तबाहकारियों का सबब बनाया, उसने हम नहीं मानेंगे। हम जो 146 लोग 2017 और 2018 अभी स्टार्ट हुआ है, इस ड्यूरेशन में सिंध से 146 लोग जो है वो गायब किए गए हैं, उनके वेयर अबाउट का पता नहीं है। पिछले 14 मंथ से उनके घर वाले सिंध की हर सड़क पे घूम रहे हैं, तपती धूप में और सर्दियों में अपने प्यारों का पता पूछने के लिए आपके कैंप्स जाती हैं, आपकी असेंबलीज जाती हैं, लेकिन आपने नहीं बताया कि वो कहाँ पे हैं। आप कहते हैं कि उन्हें धाड़ेल लेके गए। अच्छा, तो आपका क्या काम है? आप नंबर 1 का खिताब लेके क्यों बैठे हैं? अगर आप अपने लोगों को महफूज नहीं कर सकते तो खुदारा छोड़ दे। क्यों बैठे हुए हैं? मसनत तो नहीं चलाना जानते, या आपके मुफादात सिर्फ अपने बच्चों और अपने घर तक महदूद है? वाज़ेह कर दे ये चीज भी हमारे ऊपर, ताकि हमें ये एहसास हो जाए कि हमारा कोई नहीं है और खुद हम अपनी हिफाजत करना शुरू करें। आप ये चाहते हैं कि ये पुरअमन एहतिजाज एक शिद्दत पसंदी अख्तियार कर लें, लेकिन हम आपको बताना चाहते हैं कि इंडस सिविलाइजेशन जो काबुल से लेकर दिल्ली तक फैली हुई है, उसके बड़ों ने, उसकी तारीख ने, उसके बच्चों को ये सिखाया है कि हम अदम तशद्दुद की राह अख्तियार करने वाले लोग हैं और हम कभी भी वायलेंट नहीं होंगे। हम यहाँ पे ये आपके सामने हर बार पुरअमन तरीके से बात करेंगे कि हमारे लोगों को रिहा करो, हमारे लोगों को जाहिर करो। अगर तुम्हें लगता है कि वो किसी भी गुनाह में मुलविस थे, किसी भी जुर्म में मुलविस थे, तो चार्जशीट करो। कोर्ट किसके लिए रखी है? अगर कोर्ट्स पे नहीं मानते तो खत्म कर दो ये इदारे और चलाओ सारा काम खुद जो तुम कर रहे हो। ये सारे इदारे हम समझते हैं कि उनका एक अलग अलग काम है, जुडिशरी का काम है कि लोगों को इंसाफ फराहम करे। सिक्योरिटी जो एजेंसीज हैं उनका काम है कि इंफॉर्मेशन दे ताकि रियासत बची रहे। उनका ये काम नहीं है कि जिस रियासत को बचाने की कोशिश कर रहे हो उसके बच्चे उठाओ और उन्हें सर में गोलियां मार के रोडों पर फेंक दो। ये कभी भी इस एक रियासत का या उसके इदारों का काम नहीं होता। ये उस स्टेट और उस रियासत के दुश्मनों का काम होता है जो तुम अपने बनकर भी हमारे साथ दुश्मनों वाला रवैया रख रहे हो और हमें तबाह बच्चे मारना उनके ज़हनों में इंतहा पसंदी के सबक डालना इस रियासत को कभी भी नहीं बचा सकते। ये आप भी जानते हैं, ये हमने भी जाना है। ज़िया से लेकर उससे पहले से लेकर हमने इन चीजों को समझा है और अब हम इस बात पे पहुंचे हैं कि ये सारी चीजें इस तरह नहीं चल सकती। ये अब उस तरह चलेंगी जिस तरह ये नौजवान जो बाशऊर है वो आपको कहेगा कि नहीं, ये कत्ल गारत हम नहीं चाहते। हम चाहते हैं कि पाकिस्तान में पुरअमन निजाम कायम हो जो गरीब मजदूर शागिर्द और सबको इंसाफ फराहम करे, ना कि उनकी हक तलफी करे। सब जगह पे तुमने एक डिस्क्रिमिनेशन कायम की हुई है, एक दूसरे को लड़ाया हुआ है। हम इस चीज पे अभी पहुंचे हैं, हमने ये नतीजा अखज़ किया है कि ये सब कुछ तुम्हारे मुफादात के लिए था। यहाँ पे तुमने नस्ली बुनियादों पे जो नफरत फैलाई, यहाँ पे तुमने जो मज़हबी बुनियादों पे नफरत फैलाई, वो तुम्हारा काम था। हमारा उसके साथ कोई भी सरोकार नहीं था। उसकी वजह से ये अलग बात है कि हम सब ने झेला है, हमने सब ने बर्बादी देखी है। और इस वक्त जब हम देखते हैं कि पाकिस्तान की पॉलिटिक्स के डायनामिक्स चेंज हो रहे हैं, उस वक्त हम समझते हैं कि पाकिस्तान के नौजवान की आवाज यही है कि सिंधी
बलोच, पश्तून, गिलगिती, कश्मीरी, पंजाबी सब एक हैं। और अगर इनके खिलाफ और इनके मुफादात के खिलाफ और इनके जीने के हक के खिलाफ अगर तुम जाते हो तो तुम हमारे दुश्मन हो। अगर हम दूसरे दुश्मनों के साथ लड़ सकते हैं तो तुम्हारा गिरफ्तारी पकड़ सकते हैं, तुमसे भी एहतसाब ले सकते हैं कि बस बंद करो ये कत्ल गारत, बंद करो ये तबाहकारियां, हम नहीं मानेंगे तुम्हारी हो। एक और भी बात जो अब तुम हमें मजाक की सुद्दी डाल के पिलाओ या नस्ल परस्ती की सुद्दी डाल के पिलाओ, हम एक रहेंगे, हम अपने प्यारों को रिहा करवाएंगे, तुमसे रिहा करवाएंगे, क्योंकि हम जानते हैं कि तुमने उठाया है अपने नाजायज मुफादात के लिए और कोई भी नहीं है। ये साबित हो चुका है कि यहाँ पे कोई भी नहीं है। सामाइन, प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां लाइ अॼु सिंध तोड़े इस्लामाबाद में मिसिंग पर्सन्स जी बाज़ियाबीअ लाइ ख़बरूं, सीनियर सहाफ़ी दस्तगीर भट्टीअ जो कालम ऐं इस्लामाबाद में जारी एहतजाजी कैंप में थियल जलसे में मुख़्तलिफ़ अॻुवाणनि जूं तक़रीरूं पेश कयूं वयूं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 वॻे ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। अवां प्रोग्राम बाबति या रेडियो जी नशरियात बाबति पंहिंजी राय ॾियणु चाहियो या असांजी रहनुमाई करणु चाहियो त असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। सामाइन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु।